अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अवां खे चऊं था भलीकार ऐं बिलाख़िर जस्टिस यहया आफ़रीदी साहब जेके आहिनि उहे नामज़द कया विया आहिनि सुप्रीम कोर्ट जे नए चीफ जस्टिस तौरु। न रुगो नामज़द बल्कि उन्हनि जो नोटिफिकेशन बि जेको आहे उहो सदर साहब जारी करे छॾियो आहे ऐं 26 तारीख़ ते हुननि खे पंहिंजे उहिदे जो जेको आहे उहो हलफ़ खणणो आहे। जस्टिस मंसूर अली शाह साहब ऐं जस्टिस मुनीर अख्तर साहब जेके आहिनि उहे बि हिन ड्रोड़ में शामिल हुआ, पर उहे हिन उहिदे जे लाइ ज़ाहिर आहे उन में कामयाबु न थी सघिया ऐं जेके 3 नंबर ते हुआ यहया आफ़रीदी साहब उहे कामयाबु थी विया आहिनि बतौर चीफ जस्टिस। सो अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो ही टेन्योर हाणे कीअं रहंदो, जॾहिं आइनी अदालत बि हूंदी ऐं पाण आइनी बेंच बि हूंदी, उन आइनी बेंच जो सरबराह केरु हूंदो उन ते बि पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जस्टिस मंसूर अली शाह साहब या जस्टिस जेके मुनीब अख्तर साहब आहिनि छा उहे कंटिन्यू कंदा या न, अञा ताईं ॻाल्हि वाज़े कोन पई थिए। हालांकि अॼु जीअं इहो नोटिफिकेशन निकितो आहे त उनखां पोइ मौजूदा जेके चीफ जस्टिस आहिनि काज़ी फ़ाइज़ ईसा साहब उन्हनि मुबारक ॾिनी वञी जस्टिस यहया आफ़रीदी साहब खे उनजे चैम्बर में वञी। बाक़ी जेको रिपोर्ट थियो आहे त जस्टिस यहया आफ़रीदी साहब वरी पाण हली वञी मंसूर अली शाह साहब सां मिलिया आहिनि ऐं उते हुननि ते हिकिड़ो सुठो जेस्चर ॾिनो आहे, पर ईंदड़ उन्हनि जो वक़्तु कीअं हूंदो ऐं जेको ॿुधायो पियो वञे त हू 3 सालनि ताईं सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस हूंदा, छाकाणि त उन्हनि जी रिटायरमेंट जी मुदत अञा 3 साल बाक़ी आहे। ऐं जेके उन्हनि जे करियर ते नज़र विझूं त 2000 हूअं त वकालत जो बि उन्हनि जो हिकिड़ो करियर आहे 1990 खां वठी, पर 2004 खां वरी उहो सुप्रीम कोर्ट जा वकील थिया। 2016 में ॾिसूं था त पेशावर हाई कोर्ट जा चीफ जस्टिस थिया ऐं 2018 में उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जे जज तौरु मुक़ररु कयो वियो। अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॿियो जेको इंतिहाई अहम मामिलो आहे त हीअ जेका समूरी सूरत हाल जुड़ी आहे, ख़ासि तौर ते 26 आइनी तरमीम हुजे या उनखां पहिरियां हुकूमत साज़ी जो मरहलो या उनखां बि पोइ हिते वञो त PDM हुकूमत जो क़याम ऐं ख़ान साहब जी हुकूमत जो ख़ात्मो, उनमें मुसलसल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको रोल रहियो, आसिफ अली ज़रदारी साहब हुजनि या बिलाल भुट्टो ज़रदारी, ऐं हिन 26 आइनी तरमीम में त बिलाल भुट्टो ज़रदारी जो जेको रोल रहियो आहे मुख़्तलिफ़ हलक़नि में उनखे तमामु घणी पज़ीराई मिली आहे मीडिया में, आवाम में। सो पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त चयो त वेंदो आहे ताक़त का सरचश्मा आवाम, पर सभिनी खे ख़बर आहे त आवाम में अवां केॾा बि मक़बूल हुजो, पर जेकॾहिं मथे अवां जी क़बूलियत न आहे त ॻाल्हि ठही न सघंदी आहे। सो हीउ जेको हिकिड़ो माहौल जुड़ियो आहे पीपल्स पार्टी वटि, थोरे जो सीटूं घटि आहिनि, पर उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि वॾा वॾा दानिश्वर सहाफ़ी त पीपल्स पार्टी घटि सीटुनि जे बावजूदि वॾी पार्टी तौरु उभरी साम्हूं आई आहे ऐं जेका मौजूदा हुकूमत आहे ख़ासि तौर ते जेको वज़ीर आज़म आहे उनजो एतिरो रोल नज़र अचे कोन पियो, न को उनखे साराहियो पियो वञे। मुख़्तलिफ़ पार्टियूं हुजनि उन्हनि जे अंदरि, मीडिया हुजे, मुख़्तलिफ़ हंधनि ते एतिरी पज़ीराई को नून लीग जे कंहिं माण्हू जी या वज़ीर आज़म जी न थी आहे जेतिरी पीपल्स पार्टी या ख़ासि तौर ते बिलाल भुट्टो ज़रदारी जी थी आहे। त ईंदड़ वक़्तनि में उन्हनि खे, जीअं असां पहिरियों बि ॻाल्हायोसीं, पीपल्स पार्टी खे को उनजो सिलो मिलंदो या उन्हनि जूं जेके काविशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, उन्हनि खे कीअं ॾिठो वेंदो मुख़्तलिफ़ जेके फ़ैसिला साज़ इदारा आहिनि उन्हनि वटि, ऐं गॾोगॾु पंजाब जी जेका आवाम आहे उन्हनि वटि, उन ते बि अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं मूंखे ॿुधाईंदा हलूं त तोशाखाना केस में जस्टिस गुल हसन औरंगज़ेब साहब जेके आहिनि इस्लामाबाद हाई कोर्ट जा जज, उन्हनि बुशरा बीबी साहिबा जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं चयो पियो त हाणे उन्हनि ते ॿियो को केस कोन्हे ऐं उहे इम्कानी तौर ते जल्द आज़ादु बि थी सघनि थियूं, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। इब्राहिम कुंभर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॿिन्ही दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। सो इब्राहिम साहब, गुज़िरियल ॾींहुं पाण जेका ॻाल्हि ॿोल कईसीं त घणो फोकस पंहिंजो इन ते हो त मे बि जेके आहिनि जस्टिस मंसूर अली शाह साहब उहे चीफ जस्टिस थी वञनि, छाकाणि त हाणे आइनी बेंच हूंदी, उन्हनि वटि एतिरा अख़्तियार कोन हूंदा। माजिद साहब जी असांजी इहा राय हुई त मे बि उहे थी वञनि, पर अवां कल्ह बि पंहिंजी उन ॻाल्हि ते क़ाइमु हुआ त मंसूर अली शाह साहब जो कोणो घटि इम्कानु आहे त निकिरंदो ऐं अॼु नेठि उहो ई थियो जो अक्सरियती राय सां ॿुधाए पियो जेका पार्लियामानी कमेटी हुई उन फ़ैसिलो ॾिनो आहे यहया आफ़रीदी साहब जे हक़ में, ऐं उनखां पोइ सदर साहब जेके आहिनि उन्हनि नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। सो इहो फ़ैसिलो अव्हांजे ख़्याल में कीअं वरितो वियो ऐं वाक़ई इहो समूरो तसलसुल आहे जंहिंखे कंटिन्यू कयो पियो वञे त मंसूर अली शाह साहब खे ई रोकणो हो या उन्हनि खे न बणाइणो हो, या ही जेको हाणे डिसीशन वरितो वियो त 3 नंबर जेको मोस्ट सीनियर माण्हू हो उनखे चूंडियो वियो? महिरबानी नसीर साहब, हिकिड़ो इम्कान विच में पैदा थी वियो ऐं छाकाणि जो ही जेका इंफॉर्मेशन जा सोर्सिस आहिनि मुख़्तलिफ़,
ख़ासि तौर ते सोशल मीडिया उन में घणियूं जेके आहिनि उहो अणतस्दीक थियल ॻाल्हियूं अचनि थियूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जो हिकिड़ो टेम्पो ठहे थो। जी त हिकिड़ो इम्कान ज़रूरु पैदा थी वियो त छाकाणि जो जस्टिस यहिया आफ़रीदी इंतहाई गैर तकरारी ऐं हिकिड़ो लाइक़ु जज जेको पंहिंजनि फ़ैसिलनि जे ज़रिए ॻाल्हाईंदो आहे, हुनखे कॾहिं बि मूं सवाइ सुवाल जे मूं ख़ुदि रिपोर्ट कयो आहे जस्टिस यहिया आफ़रीदी खे ऐं मुख़्तलिफ़ बेंचुनि में। हुनजो फोकस जेको सो उन पटिशन ते या केस ते ई रहियो आहे। हुन कॾहिं बि अहिड़ी ऑब्ज़र्वेशन न आहे ॾिनी जेका जंहिंजे पोयां इहा नियत हुजे मीडिया में हाईलाइट थिए ऐं उनखे उनजी पज़ीराई मिले। उन जे करे हू क़ाबिल जज हो। हिकिड़ो कमेटी उन ते गौर कयो आहे। ॿियो बदकिस्मती इहा आहे, जस्टिस मंसूर अली शाह अपराइट जज रहियो आहे 12 जून ताईं। जॾहिं हुन जो फ़ैसिलो जेको सो हुन पंहिंजी पटिशन खां हटी करे ॾिनो, जंहिंमां इहा बू आहे, हुन एक्स्ट्रा फेवर कयो आहे। ऐं ॿी बदकिस्मती मथां उहा थी जो हुन बार खे वज़ाहत ख़िताब करे हुकूमत खे मुख़्तलिफ़ तनबियूं जेके ॾिनियूं, जी इहा बदकिस्मती थी जो हुन हिक ॿिए जे पोयां मुख़्तलिफ़ वज़ाहतूं जारी कयूं। फ़ैसिलनि में, अदालती फ़ैसिलनि में वज़ाहतूं जारी करण वारी जेका रवायत आहे इहा रही न आहे। चीफ जस्टिस या सुप्रीम कोर्ट प्रेस रिलीज़ जारी कंदी आहे, पर ही पंहिंजे फ़ैसिले ते फोकस करण ऐं उन खां पोइ इहे त ॻाल्हियूं जेके ऑन द रिकॉर्ड आहिनि, ऑफ द रिकॉर्ड जा जेके हुकूमत वटि जेके रिपोर्ट्स आहिनि उहे त उन खां अलावा बि आहिनि। सम्झां थो कमेटी जेको आहे उहो गौर वीचार बाद जेको कॉन्स्टिट्यूशन कमेटी खे मैंडेट ॾिनो उन ई ते गौर वीचार कयो ऐं हिकिड़ो जेको वोट जेको जस्टिस यहिया आफ़रीदी जे हक़ में न आहे आयो, ऐं मुमकिन आहे त उहो JUI जो वोट हुजे, कामरान मुर्तज़ा जो वोट हुजे। पर जेको मैंडेट हो कमेटी खे ऐं उहो मैंडेट मुताबिक़ कमेटी कमु कयो आहे। हाणे उन जी अवी तशरीह हिकिड़े फ़र्द खे हटाइण लाइ सॼो मेलो मचाइण जे तौरु करियो, या जेको सो उन जी तशरीह अवी इमरान ख़ान खे टफ टाइम ॾियण वारे बुनियाद ते करियो, कंहिं बि तरीक़े करियो। सही पर अॼु जे हिन वक़्त जी जेका सा उहा जेका असांजे आॾो साम्हूं शइ उहा इहा आहे त जस्टिस यहिया आफ़रीदी सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस नामज़द थी चुको आहे बाज़ाब्ते तौर ते कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां, ऐं हुनजो नोटिफिकेशन बि निकिरी चुको आहे। ऐं हुन हेसि ताईं इनकार बि न आहे कयो। ऐं न ई वरी हुनजी मुक़ररी ते हीउ जेको असीं बंदि करे छॾींदासीं, सही पाकिस्तान बंदि थी वेंदो, हीअ जेके खामोशियूं पिया लॻियूं, इन ई क़िस्म जो को रिएक्शन आयो आहे। छाकाणि जो सुप्रीम जेका पार्टी आहे वकीलनि जी, उन जस्टिस यहिया आफ़रीदी खे, यानी पाकिस्तान बार काउंसिल मुबारकूं ॾिनियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जस्टिस यहिया आफ़रीदी जी मुक़ररी खे आइनी तरीक़ेकार मूजिबि करार ॾिनो आहे। ऐं ईअं ई जेको लाहौरियन ग्रुप पंजाब आहे, में पंजाब हुजे, सिंध हुजे, लाहौर ऐं हुन सां गॾु गॾु KPK मंझां बि जेके बार एसोसिएशन आहिनि जी उहे बिल्कुलु वेलकम कनि। सूबाई बार जेका सूबाई बार जेके आहिनि उहा वॾी जेका सा उन्हनि वॾे नमूने वेलकम कयो आहे। ऐं इहा आथत जेका सा उन लाइ आहे। ऐं हुन बहितर जस्टिस तौरु जेको सो जस्टिस मंसूर अली शाह सां मुलाक़ात कई आहे, या उनखे हिन वक़्त जे चीफ जस्टिस हुनखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। तो मक़सदु इहो त हिकिड़ो जेको तरीक़ेकार तइ कयो आहिनि उन ई मुताबिक़ जेको सो ही मामला थिया आहिनि। ऐं रुॻो हीअ त कॉन्स्टिट्यूशनल कवर हिन खे मिलियो आहे, पर हिन मुल्क में जेको आर्मी चीफ जो जेको तरीक़ेकार हूंदो आहे उहो प्रोसीजरल तरीक़ेकार इहो ई हूंदो आहे। खणी पोइ ज़ोर कंहिं ते बि ॾिनो वञे, पर प्रोसीजरल तरीक़ेकार इहो हूंदो आहे। डिफेंस मिनिस्ट्री 2 नाला मोकिलींदी आहे ऐं प्राइम मिनिस्टर हुन ते जेको सो आहे उहो मंज़ूरी उन हिकु नाले जी मंज़ूरी ॾींदो आहे। ठीकु आहे। माजिद साहब, कीअं था ॾिसो त हिकिड़ो माहौल जीअं इब्राहिम साहब बि चए थो, पाण बि गुज़िरियल घणो फोकस जेको पंहिंजो गुज़िरियल प्रोग्राम हो इन ते ई हो त मंसूर अली शाह साहब में बि थी वञनि, थियनि था त पोइ ही बहरान जेके आहिनि मतां पैदा थियनि, उन्हनि जी रस्ता रोक थींदी, पर अहिड़ो कुझु बि कोन थी सघियो। सो अहिड़ो कुझु छा थियो, या हुकूमत जो या हिन कमेटी जो पहिरियों ई माइंड तइ थियल हो, या सूरत हाल अचानक सां तब्दील थी त न भई कुझु बि थी पवे, यहिया आफ़रीदी साहब बि थींदा? छाकाणि त रिपोर्ट इहो बि थिए त पीपल्स पार्टी बि चाहियो पिए त मंसूर अली शाह थिए, या JUI वारनि चाहियो पिए त उहे मोस्ट सीनियर आहिनि, पर ईअं न थी सघियो। त उन जा अव्हांखे कारण कहिड़ा था नज़र अचनि? महिरबानी नसीर साईं, इन जी बिल्कुलु इंफॉर्मेशन आहे ऐं मां उन इंफॉर्मेशन बेस ते तव्हांखे ॿुधायां थो त इहो छो थियो। एक्चुअली कल्ह जेके पाण सभु ॻाल्हियूं पिया कयूं, दोस्तनि सभिनी ॻाल्हियूं पिया कयूं त मंसूर अली शाह खे ई जेको आहे सो चीफ जस्टिस कंदा। हुन में तव्हां सही फरमायो, उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं
आहे जेका FI या पंहिंजी फज़ुर रहमान, उन्हनि ॿिन्हिनि जो ख़्यालु इहो हुयो। पर मुस्लिम लीग नून वारनि हिन खे तस्लीम कोन पे कयो कंहिं बि सूरत में, ऐं हुननि जो ख़्यालु हो त असां जेको आहे सो हिन खे कयूं छो त हाणे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठही वियो आहे, तव्हांखे कंहिं क़िस्म जो ख़तरो कोन्हे। पर हुनजे बावजूद बि जेको आहे उहो मुस्लिम लीग नून जेका आहे उहा इन ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु कोन हुई। पोइ आख़िर में जेको फ़ैसिलो थियो आहे उन में ही हमेशह हिननि जा कुझु न कुझु त इहो पैरामीटर्स हूंदा फ़ैसिलो आहिनि, छा रुॻो अक्सरियत नून जा, लीग जो हो? हुकूमत। जेकॾहिं ख़ासि तौर ते नून लीग जो हुजे त 3 हा वोट त पीपल्स पार्टी जा जी हुआ, उहा बिल्कुलु। मुखालफ़त में न अची पिए उहो सघिया, पर चवनि त पिया त अक्सरियती फ़ैसिलो आहे न, इहो। मुखालफ़त कोन थींदी। जी जी, अक्सरियती फ़ैसिलो आहे। पोइ त ज़ाहिर जेके हुकूमत जा इत्तेहादी आहिनि हुकूमत सां गॾु हलंदा न। पर पोइ हिननि इहो फ़ैसिलो कयो त भई हुकूमत जंहिं वटि आहे असां उन सां गॾु आहियूं, पोइ हुकूमत ॼाणे, हुकूमत जो कमु ॼाणे। जेके पैरामीटर्स आहिनि उन्हनि में इहो आहे त अक्सर नवाज़ लीग जी आहे, ऐं पोइ नवाज़ लीग खे फ़ैसिलो करणु ॾियो, माना हुकूमत खे फ़ैसिलो करणु ॾियो, पोइ ई हुकूमत सां गॾु हलिया आहिनि, ऐं पोइ हिननि जेको आहे सो फ़ैसिलो कयो आहे। पर हैविंग सेड दैट, हाणे ॾिसो न, अञा ताईं शयूं अनक्लियर आहिनि, ऐं तव्हां 2 टे रेफरेंस बि ॾिना त हुन सां जेका आहे सा मुलाक़ात बि थी आहे, सभु कुझु थियो आहे। 25 तारीख़ बि कोन आई आहे। हुकूमत त हिकिड़ो प्ले करणु चाहियो पए त असां जेकॾहिं थर्ड पर्सन जेको थर्ड माण्हू आहे उन खे जेकॾहिं असां कंदासीं त माना सेकंड ऐं फर्स्ट जूनियर सीनियर मोस्ट जेके आहिनि उहे रिज़ाइन करे वेंदा, ऐं असांजे लाइ मामला सिधा थी पवंदा। पर ख़बरूं आहिनि त ईअं न आहे, ऐं हू रिज़ाइन करण लाइ तयारु कोन्हनि। हू चवंदा त असां ही जेको कुझु थियो आहे उन में जेको आहे सो असां फेस कंदासीं, ऐं हुननि जी अंडरस्टैंडिंग बि आहे। सो जी अॼु बि नवाज़ हुन शहबाज शरीफ़ फरमायो त भई जेको आहे सो वन पेज जेको इमरान ख़ान जो हिकिड़ो रिंगट हूंदो, उहो वरी हाणे शहबाज शरीफ़ करणु शुरू करे ॾिनो आहे त असां वन पेज ते आहियूं। सो बहरहाल असां ख़ुशि ज़रूरु आहियूं, छो त याया आफ़रीदी जो तालुक़ बि दिरा इस्माइल ख़ान सां आहे, KP सां आहे, ऐं उनजे लाइ असांखे ख़ुशी ज़रूरु आहे। पर मूंखे थोरो इहो लॻे पियो त ही जेके अॻिते हली प्रॉब्लम कुझु न कुझु हुकूमत लाइ क्रिएट थींदो, जेका हाणे खां चवणु लॻी आहे त वन पेज कुझु कोन थींदो, थी सघे थो। ऐं इहा जेका 26 तरमीम आहे या चैलेंज थी वञे, या 27 तरमीम बि जेका आहे सा अची वञे, मूंखे कोन थो लॻे त को हुकूमत जे लाइ हाणे स्मूथ सेलिंग आहे। चैलेंजिस ज़रूरु आहिनि, छो त तव्हां जेको PTI हुई न, उनखे हिकिड़ी रे ऑफ होप हूंदी हुई, हिकिड़ी सिल्वर लाइनिंग हूंदी हुई त बाबा कोर्ट मां को फ़ैसिलो अची सघे थो। पर मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां सभ जा सभु जेके आहिनि से उन्हनि जा जेके हिकिड़ी होप हुई उहा ख़तमु थी वई। हाणे उन्हनि वटि वाहिद होप जेका आहे उहा स्ट्रीट आहे, ऐं स्ट्रीट खे गरम करणा आहिनि। छा था कनि इहा ख़ुदा ख़बर आहे, छो त पार्टी बि वॾे डफेर जो शिकार आहे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु न कुझु अॻिते ऐं अॻे टाइम ते हुकूमत जे लाइ कुझु चैलेंज ईंदा। सही। अच्छा, असांखे मुख़्तसिर ब्रेक जे लाइ चयो पियो वञे, मुख़्तसिर ब्रेक वठूं था, वापसि अचूं था त पोइ उन ते ॻाल्हाईंदासीं चैलेंजिस कहिड़ा थी सघनि था, या वाकई ही जेके 2 जज आहिनि उहे रिज़ाइन बि कंदा या न, छाकाणि त अञा 26 तारीख़ परते आहे। 26 ते ॿुधाए पियो हाल बरदारी तक़रीब आहे, ऐं जेके ॿिया मामला उन सां रिलेटेड आहिनि त ॻाल्हाईंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। इब्राहिम साहब, माजिद साहब जी इहा राय आहे त हीउ जेको फ़ैसिलो कयो आहे हुकूमत, इन्हनि खे पछताइणो पवंदो, ऐं ज़ियाउल हक़ साहब जा उहे हवाला था ॾियनि, 3 साल इन्हनि खे चीफ जस्टिस रहणो आहे। सो अव्हांखे लॻे थो त वाक़ई इन्हनि को ग़लति फ़ैसिलो कयो आहे? बाक़ी जेकॾहिं इहो त पाण सभिनी खे ख़बर आहे त हाणे आइनी बेंच ठही वई आहे, न को पाण मरादो नोटिस हूंदो, न को कोई उहे अख़्तियार हूंदा सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस वटि जेके माज़ी में रहिया आहिनि। उन खां पोइ बि ऐं ख़ासि तौर ते याया आफ़रीदी जहिड़ो माण्हू हुजे त के प्रॉब्लम क्रिएट करे सघे थो हुकूमत जे लाइ? ॾिसो, हुकूमतूं हिन में को बि शक कोन्हे त हर हुकूमत जेको थो उहो पंहिंजो हम ख़्याल या अहिड़ो चीफ जस्टिस चाहींदी आहे जेको उन ई लाइन ते हले। हुकूमतुनि सां ऐं अदालतुनि जे विच में या पार्लियामेंट ऐं अदालतुनि जे विच में जेको थो उहो फॾा जेके आहिनि उहो पुराणी खां जेको सो नई ॻाल्हि न आहे। जस्टिस सजाद अली शाह खां वठी जेको सो इहे मामला ईंदा रहिया आहिनि। जस्टिस सजाद अली शाह हिकिड़े मौक़े ते पार्लियामेंट में जेको सो उहो कोर्ट जो नालो वठण ते ई बंदिश वठी छॾी, जॾहिं नवाज़ शरीफ़ सां हुनजा मामला हलिया पिए। पोइ वरी इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी जेको सो आहे उहे ख़ुदि जेको सो उन ई पार्लियामेंट खे टफ टाइम ॾिनो त अदालतूं ईअं कंदियूं रहंदियूं आहिनि, ऐं उहो करणु न घुरिजे। बुनियादी तौर ते उहो ग़लति आहे, ऐं पोइ हितां जेको रिएक्शन उहो बि अचे थो। पर मसइलो उहो न आहे। मसइलो इहो आहे त ॾिसणो इहो हूंदो आहे त जेको जज आहे या सुपर जज आहे, यानी वॾे उहिदे ते वेठल आहे, सरबराह अदालत जो, उन जो तालुक़ कंहिं ॿी पार्टी सां त कोन्हे, उन जो तालुक़ कंहिं प्रोजेक्ट सां कोन्हे, या उन ई मादी में या वेझे मादी में का अहिड़ी शइ चई न आहे या लिखी त न आहे, अहिड़ो को फ़ैसिलो त न आहे ॾिनो जेको
जेको हिन सॼे जेको सो जमहूरी निज़ाम जे लाइ नुक़सानकार हुजे, या जंहिंमां इहो इशारो मिले त उन जेके जज जा जेके आहिनि उहे तारूं या ॻंढियूं जेके आहिनि उहे कंहिंसां मिलनि थियूं, इहो तासुर वधीक ख़तरनाक आहे। बतौर जेको सो जेसीं जस्टिस कादी जस्टिस यहया आफ़रीदी जो सुवाल आहे त जस्टिस यहया आफ़रीदी पंहिंजी वकालत खां वठी हेसि ताईं जेको सो गैर जेको सो सियासी रहियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, जस्टिस यहया आफ़रीदी जो को बि फ़ैसिलो जेको सो आहे उन फ़ैसिले मां मतिलबु हू कॾहिं बि इहो ज़ाहिर न कंदो आहे त हू कंहिंसां गॾु आहे। इवन हू पंहिंजी जेको सो जेका प्रोसीडिंग हूंदी आहे उन दौरान बि का ख़बर न पवंदी आहे। मतिलबु साफ़ी खे बतौर जेके कोर्ट रिपोर्ट्स आहिनि उन्हनि खे हुनजी जेको सो जेका बॉडी लैंग्वेज या जेका माइंड रीडिंग जेके चइजे उन मां हू अंदाज़ो नथा लॻाए सघनि त हीउ केॾांहुं वेंदो। हुनजो फ़ैसिलो ईंदो आहे अचानक, कॾहिं कॾहिं अचानक डिसेंट नोट्स ईंदा आहिनि हुनजा, कॾहिं कॾहिं को वरले जेको सो फ़ैसिलो ईंदो आहे जंहिंमें हू अक्सरियत सां बीहे या हुनजी मुखालफ़त करे। त घटि में घटि जेको माण्हू सफ़ा गैर जानिबदार महसूसु कयो वञे, सॾियो वञे ऐं सम्झो वञे, पंहिंजे फ़ैसिलनि मां कंहिं बि क़िस्म जी सियासी बू न अचे, त उहो नथो सम्झां त उहो जेको सो मौजूदा सेटअप जेको सो आहे उनजे लाइ को ख़तरो हुजे। सही। इन जी जॻह ते जेकॾहिं XYZ हुजे हा त उनजे लाइ त आऊं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए सघां थो त उन्हनि में छा छा हो ऐं उहो ख़तरो कीअं त फील थी सघिया। सही। अच्छा, गॾो गॾु अव्हां खां मां इहो बि सम्झुसि, पोइ माजिद साहिब ॾांहुं अचां थो त जीअं ॻाल्हि हली पई मंसूर अली शाह साहिब या मुनीब अख्तर साहिब जी, त उहे में बि रिज़ाइन करे हलिया वञनि, अञा त ख़ैर ख़बर कान थी पवे। अव्हांखे लॻे थो त उहे कंटिन्यू कंदा, हिननि जे मातहत कमु कंदा यहया आफ़रीदी साहिब जे, या ईंदड़ ॾींहंनि में जेसि ताईं हलबरदारी तकरीब थिए का अहिड़ी ख़बर बि अची सघे थी जो हू रिज़ाइन करे हलिया वञनि? ॾिसो, अॼु ताईं जी जेका ख़बर आहे या कल्ह ताईं जेको कुझु थियो आहे, जेकॾहिं इस्तीफ़ा ॾियणी हुजे हा त हू अॼु ताईं ॾेई छॾनि हा, पर अॼु ॾींहं ताईं पंहिंजे चैम्बर में वेठा रहिया। ऐं आउं सम्झां थो त हू जंहिं तालुक़ु रखनि था जंहिं माइंड सेट सां, त हू उते रही जेको सो उन्हनि खे पंहिंजी इनखे पोइ बका जी जंग जो नालो ॾियनि, जदोजहद जो नालो ॾियनि, या जेको बि ॾियनि, बहरहाल रफड़ पैदा करण जी ज़रूरु कोशिशि कंदा। ऐं सम्झां थो त इहो ऑनरेबल तरीक़ो हो जो अञा ख़ैर 3 साल जस्टिस मंसूर अली शाह जो मुदो आहे ऐं 3 साल खां वधीक जस्टिस मुनीब अख्तर जेको सो उहो सुप्रीम कोर्ट में रहणो आहे। अञा इहो ज़हन में रखणु घुरिजे। सही। शायदि हू उन्हनि खे नौकरियूं वधीक प्यारियूं आहिनि, उन्हनि जे करे हीअ जेका असां सूरत हाल सॼी आहे उनखे हू सही वेंदा ऐं उनजे करे हू इस्तीफ़ा न ॾींदा। पर मूंखे वरी उनजे पोयां इहा नियत थी लॻे त छाकाणि जो हू सम्झनि था त असांजो ग्रुप जेको सो आहे, यानी हू हिकिड़े कॉन्स्टिट्यूशनल इदारे में पंहिंजी लॉबी या जेको सो ग्रुप ठाहे पिया हलनि, ऐं शायदि जेको सो हुननि जे ज़हन में इहो हुजे त इन ग्रुप खे ई सगारो करिणो आहे जीअं ही सुप्रीम कोर्ट दुख जो साह न खणी सघे। उनजे करे आउं सम्झां थो ॿई इस्तीफ़ा न ॾींदा। जेकॾहिं फ़ैसिलो हूंदो ॿिन्ही जो गॾियल हूंदो, जस्टिस मुनीब ऐं जस्टिस मंसूर अली शाह जो इस्तीफ़ा ॾियण जो, जेकॾहिं न हूंदो त उहो ॿई इस्तीफ़ा। सही। अच्छा माजिद साहिब, हाणे जीअं इब्राहिम साहिब ॿुधाइनि पिया अञा उन्हनि जो मुदत में काफ़ी टाइम आहे ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि वेट एंड वॉच, इहा पॉलिसी बि थी सघे थी, ऐं जेकॾहिं रिज़ाइन नथा कंदी हिकिड़ी सुठी रिवायत बि आहे त कंटिन्यू कंदा। ज़ाहिर आहे को फोर्सिस जो इदारो त आहे कोन जो हिकिड़ो ॿियो माण्हू सुपरसीड करे कंहिंखे थियो त पोइ ॿिया रिज़ाइन करे हलिया वेंदा आहिनि, उते इहा रिवायत ज़रूरु आहे। सो हिते त अहिड़ी का कोन्हे, उन कंटिन्यू कंदा त सुठी ॻाल्हि आहे। हाणे अचे त हू मामिलो वरी ॿियो जेका ही आइनी बेंच ठहे पई उनजी सरबराही कंहिंजे हवाले हूंदी, इहो बि वॾो हिकिड़ो बहस पियो हले। उहो अमीनुद्दीन ख़ान हूंदो या कोई ॿियो हूंदो, या इन्हनि ॿिनि मंझां अहिड़ो त कोई इम्कान नज़र कोन पियो अचे अॼु ताईं त को मंसूर अली शाह साहिब या मुनीब अख्तर साहिब जे हक़ में को अहिड़ो बि कुणो निकिरे। ॾिसो नसीर साईं, उन ते मां ज़रूरु अचां थो, पर मुंहिंजे दोस्त जेके क्रेडेंशियल ऐं बैकग्राउंड यहया आफ़रीदी साहिब जो जेको ॿुधायो आहे न, मूंखे आउं उनखे अदर वे अराउंड थो ॾिसां। जेकॾहिं एॾो अपराइट क़िस्म जो वकील आहे, उहो जज आहे, उहो ई हुकूमत लाइ ख़तरो थी सघे थो। ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो आहे जेको फ्लैक्सिबल आहे, हर का ॻाल्हि हुकूमत जी मञे थो, ऐं ख़ासि करे हुकूमत जेको हाइब्रिड निज़ाम हुजे, उन हाइब्रिड निज़ाम वारी हुकूमत ऐं हाइब्रिड निज़ाम वारा जेके फ़ैसिला आहिनि
उन जे लाइ अहिड़ो अपराइट क़िस्म जो जज, अहिड़ो जेको प्रिंसिपल्ड जज ऐं अहिड़े क़िस्म जो रिकॉर्ड रखंदड़ जज जंहिंजा फ़ैसिला ॻाल्हाइनि, मुंहिंजो ख़्यालु आहे इहे उहो प्रॉब्लम क्रिएट करे सघे थो। ऐं जेको माण्हू फ्लेक्सिबल हूंदो उहो प्रॉब्लम क्रिएट नथो करे सघे थो, कि उहो भले पार्टी जो छो न हुजे, छो त उनजा पंहिंजा इंट्रस्ट हूंदा आहिनि। हलूं था अॻिते। जेका ॻाल्हि तव्हां कई त जेका आहे पंहिंजे आईनी अदालत जो जेका बेंच कोर्ट जो आहे, सरबराह केरु हूंदो? आईनी अदालत आहे जी। ॾिसो, इहो अञा ताईं त माना हुकूमत बि कोई इशारो कोन ॾिनो आहे त असां कंहिंखे था, मूंखे इहा ख़बर कोन्हे त थी सघे थो कंहिं रिटायर्ड जज खे बि रखनि या कंहिं हाई कोर्ट मां बि एलिवेट कनि, छा कनि, उन जो प्रोसीजर मूंखे ख़बर न शायदि आहे। हुनमें पर इहो मूंखे लिखियलु लॻे आहे, ईअं इब्राहिम थो साहब त करेक्ट कजो, त हाज़िर सर्विस जज ई हूंदो ऐं सुप्रीम कोर्ट मंझां। जेकॾहिं हाज़िर छा सुप्रीम न साईं, उहो छा सुप्रीम कोर्ट जो हूंदो या उहो हाई कोर्ट जो बि थी सघे? न, इन में ॿ सारी शयूं आहिनि न साईं, हाई कोर्ट जो बि थी सघे थो। जुडिशियल कमीशन जो सरबराह चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हूंदो। उन में चीफ जस्टिस समेत जेके से 5 जज सुप्रीम कोर्ट जा हूंदा। सही। हिकिड़ो जज जेको सो मेंबर उहो बार काउंसिल जो हूंदो। अटॉर्नी जनरल उन जो मेंबर हूंदो। लॉ मिनिस्टर उन जो मेंबर हूंदो। हिकिड़ी सर, इहा तव्हां जुडिशियल काउंसिल था ॿुधायो, तव्हां असांखे ॿुधायो हू जेका बेंच आहे, आईनी बेंच ॿुधायो, ये जुडिशियल काउंसिल था ॿुधायो न? न बेंच, आईनी बेंच जो सरबराह केरु हूंदो? को ॿाहिरियां बि अची सघे थो, सुप्रीम कोर्ट मंझां हूंदो, हाज़िर सर्विस हूंदो? न, बिल्कुलु न, बिल्कुलु न, बिल्कुलु न, बिल्कुलु न, सुप्रीम कोर्ट मां हूंदो, सुप्रीम कोर्ट मां हूंदो। सुप्रीम कोर्ट जे माना जेके सर्विंग जजिस आहिनि उन मां थी सघे थो, सर्विंग जज आहिनि उन मां थी सघे थो, हाई कोर्ट मां नथो थी सघे। न न न न, उन मां सुप्रीम कोर्ट जे जेको सरबराह जेको बि हूंदो, सीनियर तरीन जेको हूंदो उहो हूंदो। ऐं उन में चइनी सूबनि जा जेके जज हूंदा उन में। उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर उन जो सरबराह त हूंदो न साईं कोर्ट। साईं उहो बि ॿुधाइनि त सीनियर तरीन जेको जज हूंदो, जंहिंखे जुडिशियल कमीशन चूंडे, उहो सरबराह हूंदो। हीउ जुडिशियल कमीशन मुस्तक़िल न हूंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, इहो ज़हन में रखो, जेको आईनी जेको बेंच आहे इहा मुस्तक़िल न हूंदी। इहा इंफॉर्मेशन आउं तव्हांखे ॾेई छॾियां त जस्टिस काज़ी जेको सो आहे ईंदड़ 24 कलाकनि में जुडिशियल कमीशन जो इजलास तलब करे सघे थो, इम्कान आहिनि। ऐं मुंहिंजा जेके उहे सोर्सिस इहे बि चवनि थो कंदो। ऐं उहो ई कमीशन जेको सो पंहिंजी हीअ जेको काज़ी साहिबु पंहिंजी मौजूदगी में इहा आईनी बेंच जी जोड़जक करे जेको सो न आख़िर में जेको हीअं ते मुंग दरे पोइ रवानो थींदो। तो आईनी जेका बेंच हूंदी उहा मुस्तक़िल न हूंदी, उहा जुडिशियल कमीशन तय कंदी ऐं वक़्त ब वक़्तु उहा तब्दील थी सघे। हा, वक़्त ब वक़्तु तब्दील थी सघंदी। साईं, इहे ॻाल्हियूं क्लियर थी वियूं जीअं साईं ॿुधायो। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो कोई माण्हू अचे थो त पोइ यकीनन ऑप्शन त इहे ई आहिनि न, 17 जजिस इन मां ईंदो। ऐं उन मां जेके आहिनि से जूनियर कोन थो अची सघे। जेकॾहिं सीनियर मोस्ट अचे थो त पोइ ज़ाहिर आहे इहो 3 चौथे वारा नंबर आहिनि इहे अची सघंदा, ऐं 2 नंबर जेके आहिनि उहे बि अची सघंदा। हाणे मसइलो हुकूमत जे लाइ चैलेंजिंग थी वियो इहे ई आहे अचनि, त इन्हनि खे आईनी ख़ासि मामला करे ॾिसणा हुजनि त पोइ इहे सभु कुझु करण जी ज़रूरत छो? ई सवाल इहो मां उहो ई त ॻाल्हि आहे, इहा कंफ्यूज़िंग सूरत हाल आहे, ॾाढी कंफ्यूज़िंग सूरत हाल आहे। ॾिसूं छा थो थिए त हुकूमत जेका आहे से को फ़ैसिलो करे, को ॿाहिरां माण्हू नथी आणे सघे। जेकॾहिं इहो मूं अञा नओं जेको आईन पढ़ियो कोन्हे, जेकॾहिं अमीनुद्दीन खान सुप्रीम साहब कोर्ट वेठा मां आहिनि अचे न थो त साईं? सुप्रीम कोर्ट, हा, अमीनुद्दीन हिकिड़ो माण्हू अथनि न जेको पंहिंजे, पर पोइ वरी सुप्रीम कोर्ट लाइ हिननि लाइ मसइला थी वेंदा त सभु हिननि जा माण्हू अची वेंदा त पोइ सुप्रीम कोर्ट हिननि लाइ इशू थी वेंदो। आहे इशू तव्हांखे ॿुधायां, अमीनुद्दीन सरबराह थी वियो हलियो, ठीकु आहे, अमीनुद्दीन सरबराह थी वियो हलियो। साईं तव्हांजो जेको सो जस्टिस जो नईम अफ़गान उनजो मेंबर थी वियो हलियो। जस्टिस गुल जेको सो आहे उहो मेंबर थी वियो हलियो। तव्हांजो मोहम्मद अली मज़हर जेको सो हितां जो मेंबर थी वियो हलियो। इहे 5 जज आऊं पूरा करे थो ॾियां तव्हांखे हरूभरू कहिड़ी ॻाल्हि आहे। अच्छा, मेंबर्स जेके फीडेटिंग यूनिट जा हूंदा उहे बि सुप्रीम कोर्ट में ई जेकॾहिं कंहिंजो हीअं सिंध जो मेंबर त कोई आहे कोन न सिंधी स्पीकिंग, या सिंध जे हुते हूंदो पंहिंजो जेको हूंदो आहे पंहिंजो छा डोमिसाइल ते, स्पीकिंग वारो डोमिसाइल ते हूंदो कोई। हाई कोर्ट मां आयो आहे। ठीकु आहे। जी जी जी। हाणे अचो माजिद साहिबु, अवां हिते बुशरा बीबी साहिबा जी ज़मानत थी आहे पर आज़ादी कोन थी सघी आहे। ज़मानत थियण खे कीअं था ॾिसो ऐं छा असीं सम्झूं त ईंदड़ ॾींहंनि में के आसानियूं थी सघनि थियूं PTI जे लाइ वधीक, ऐं हिकिड़ा दर खुलनि पिया लॻे थो?
न न बिल्कुलु कोन पिया खुलनि। उन जो अॼु वञे थो उमर अयूब जेको आहे सो बयान बि ॾेई छॾियो आहे त हू जॾहिं मचलका खणी आया, जेके हिनखे चवंदा आहिनि उर्दू में कुझु अल्फाज़, त उहे जॾहिं खणी आया हुते त हू जज ई भॼी वियो, उहे सीट ते कोन हो। ऐं उन स्टेटमेंट बि ॾेई छॾी आहे त कंहिंजे चवण ते इहो सभु कुझु थियो आहे। अदरवाइज़ अॼु सुभाणे मोकल कोन्हे, हू आज़ादु थी सघे पई अॼु, पर कोशिश कई वई आहे त उहा आज़ादु न थिए। सो इम्कान कोन्हे त को माना उन ते बि को ॿियो केस बि हणी सघनि था, पर ऑब्वियसली हुन ते फ़िलहाल कोई केस कोन्हे। पर इन में कंहिं बि क़िस्म जो को बि इम्कान न आहे त पीटीआई ते लाइ कोई सॉफ्ट कॉर्नर खुले, पीटीआई जे लाइ कोई माना का पॉलिसी में का तब्दीली अचे। जेसीं ताईं ही हुकूमत आहे, हाइब्रिड हुकूमत आहे, जेसीं ताईं ही वन पेज आहे, तेसीं ताईं पीटीआई लाइ पाण प्रॉब्लम वधंदा। छो त पीटीआई ख़ुदि ई कमज़ोर थींदी। पीटीआई जेका आहे सा उहा हिन वक़्त ताईं चलो पाण खे थोरी इंटेक्ट नज़र अचे थी, पर तमामु घणा धड़ा थी विया आहिनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे, अॼु उन्हनि बयान ॾिना आहिनि पंहिंजो कुरैशी वारनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त विथ पेसेज ऑफ टाइम पीटीआई जेका आहे सा उहो उन में प्रॉब्लम ईंदा, ऐं उनजी जेका स्ट्रेंथ आहे उन में बि थोरा प्रॉब्लम ईंदा, ऐं इमरान ख़ान लाइ प्रॉब्लम वधंदा, प्रॉब्लम घटिबा कोन। छो त सही ही जेका हुकूमत आहे, हिन हाणे सॼी जेका आहे सा पंहिंजी पेशबंदी करे छॾी आहे। आईंदी जेका आहे सा माण्हू त ईअं बि चवनि पिया हिननि पेशबंदी का वॾी कई आहे, माना नॉट ओनली 5 years, पर जेके नेक्स्ट हुकूमत आहे उहा पोइ एक्सटेंशन, पोइ जेका नेक्स्ट हुकूमत आहे, छो त जेके ईंदा आहिनि माण्हू पंहिंजी, उहा पूरी हिकिड़ी पेशबंदी करे ईंदा आहिनि त केतिरा साल जेको आहे सो मूंखे हुकूमत करणी आहे, पोइ उहो निज़ाम हलणो आहे। सो ॾिसूं केतिरो निज़ाम हले थो। जीअं इमरान ख़ान लाइ चयो पियो वियो त भई हुननि जेका आहे सा 25-30 साल जी जेका आहे सा हिकिड़ी स्ट्रेटेजी ठाही आहे, त उहे हलंदा घटि में घटि 2-3 दफ़ा। सो हींअर बि स्ट्रेटेजी इहा ई अथव त भई एक्सटेंशन मिलंदी, वरी नेक्स्ट हुकूमत ईंदी, उहा बि हिन हुकूमत इन निज़ाम खे हलाईंदी, ऐं पोइ ॾिसूं केतिरे ते हले थी। पर इन में जा इम्कान मूंखे घटि था लॻनि, छो जहिड़े क़िस्म जा मुल्क जा हालात आहिनि, उन हालातनि में तव्हां ॾिसो न पंजाब में हिकिड़े पंजाबी जेको आहे सो अॼु ख़बरूं हलनि पियूं, जस्टिस जेको अपराइट हो उहो जेको आहे सो कोन थी सघियो आहे। सो पंजाब में बि फ्रस्ट्रेशन ईंदी, लाहौर हाई कोर्ट में बि फ्रस्ट्रेशन ईंदी, छो त उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप आहे, हीअं तुंहिंजो राइट हो जेको कोन मिलियो आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु न कुझु प्रॉब्लम त ज़रूरु क्रिएट थींदा। ॾिसूं जी इमरान ख़ान लाइ चयो पियो वियो त इहो हलंदो, असां सभु परेशान हुआसीं, हाणे बि ईअं चयो पियो वञे, पर ॾिसूं जेके आहिनि से हालतूं सही ॿुधाईंदियूं कुझु सालनि में त बहरहाल मामला ये किथे था ये थियनि। ये वन पेज फाटने देरी कान थींदी आहे। पाण ॾिसूं वेठा आहियूं देरी कान हिस्ट्री थी ऐं प्लानिंग जी करण जी वारा बिल्कुलु भले कनि, पर अॻियां जेके मेन हा, वेठा आहिनि न त प्लानिंग त हलंदी उन्हनि जी आहे। सो इब्राहिम साहिबु हिकिड़ो त बिल्कुलु बुशरा सही। साहिब वारो मामिलो त थी वियो, जेकॾहिं मां कमेंट करणु चाहियां त ठीकु आहे, आऊं अचणु पियो चाहियां इन न जेको पीपल्स पार्टी जो किरदारु उभरी साम्हूं आयो आहे। इवन उहे टीवी चैनल, उहे यूट्यूबर जेके सदाईं मुखालिफ़ रहिया आहिनि, उहे बि इन ॻाल्हि खे तस्लीम कनि पिया था त पीडीएम जी गवर्नमेंट हुजे, इलेक्शन खां पोइ हुकूमत साज़ी में जीअं सपोर्ट कयूं, का वज़ारत न वठणु, ऐं जेको बिलावल साहिब जो किरदारु उभरी आयो आहे उनजी बि वॾी हिकिड़ी वाखाण थिए पई। इन समूरे अमल खे कीअं था ॾिसो, ऐं इन फ्यूचर इन जा के फ़ाइदा पीपल्स पार्टी खे थी सघनि था? मुस्तक़बिल में फ़ाइदे थियण वारी ॻाल्हि उहा त अलॻि थी आहे, उहो त कोई इम्कान या को मफ़रूज़ो उन्हनि जे बुनियाद ते ॻाल्हाए सघिजे थो। पर जेको हिन हाणोकी हिन आइनी तरमीम में बिलावल भुट्टो जो जेको ज़ोर रहियो, यानी हुन जेको टारगेट जेको जो पंहिंजो ठाहियो, उन हिकिड़ी शइ खे ठाहियो, पोइ जेका गिव एंड टेक थी जेका सियासत में थींदी आहे, ऐं रुसल जेके से परचाइबा कीअं आहिनि, उन खे जहिड़ी रीति हुन हैंडल कयो आहे मामलनि खे, ख़ासि तौर ते पाण खां तमामु वॾी उमिरि ते हिकिड़े बुज़ुर्ग सियासतदान हुन जी मञायो आहे, ऐं या उन जूं ॻाल्हियूं जहिड़े नमूने मञियूं आहिनि, त उन ई मां ॾिसी सघिजे थो त हुनजी बाक़ाइदे जेका आहे उहो सियासी नमूने तरबियत थी आहे। यानी उहो हाणे असीं उनखे सिंध जे पर्सपेक्ट में नथा ॾिसूं, उते पोज़ीशन ॿी आहे, पर जेको वफ़ाक़ी सिस्टम आहे, यानी इस्लामाबाद जी नज़र सां जेकॾहिं ॾिसिजे त उन जी वाखाण पई थिए त हुन जहिड़े नमूने सियासी धुरनि खे इंगेज कयो आहे, जहिड़े नमूने हिन वक़्तु हिते 3-4 जेके से उहे मुख़्तलिफ़ पॉइंट्स हुआ, यानी हिकिड़े पासे JUI बि ॿिए एंड ते जेको सो उहा हुकूमत, ऐं ॿियनि पासे होॾां PTI में न हुजण जे बराबरि आहे, छाकाणि त उहा लकीर ॾिए थी त पोइ यानी उन्हनि जो को मफ़ाद, वॾो मफ़ाद पूरो न थिए तेसिताईं उहा लकीर नथी ठाहे। त इहो जेको पर्पज़ हो इन ते बिल्कुलु क्रेडिट वञे थो, ऐं जेका वाखाण थिए पई जी उहा वाखाण बिल्कुलु थियण बि घुरिजे। हाणे जेसिताईं मुस्तक़बिल में उनखे मुस्तक़बिल में भई बिलावल नौजवान आहे, 4 सालनि खां पोइ इलेक्शन थींदी, इलेक्शन में जेकॾहिं माहौल बहितर हूंदो, ऐं जेका मुदाख़लत जेका थींदी रही आहे, इहा मुदाख़लत बंदि थी आहे, ऐं सभिनी खे ओपन जेका सा इहा मैदान ॾियनि,
त पोइ उन में हर का पार्टी आहे उहा पंहिंजे कॉम्पिटेंस ते ऐं पंहिंजे मंशूर तहत जंहिंजो राइट हूंदो उन हिसाब सां उहो पंहिंजो हक़ वठंदी ऐं पोइ जंहिंजी हुकूमत सही उहा मुस्तक़बिल वारी शइ मुस्तक़बिल में ॾिसणी पवंदी। सही, मतिलबु मां सम्झो पियो त हीअ जेका प्रैक्टिस करे पियो बिलावल साहब, तकरीरूं हुजनि, मुखालफ़नि खे राज़ी करणो हुजे, का तरमीम में जेका किरदार आवाम में बि जेका उन्हनि जी मक़बूलियत वधे पई ऐं स्पेशली पंजाब में, त उनजो को फ़ाइदो फ्यूचर में थी सघे थो? मतिलबु जी बिल्कुलु सियासी अंदाज़ सां जहिड़ी रीति हू मुतहरिक आहे ऐं ॾिसो पीपल्स पार्टी को हाणे जितां कितां ख़तमु त न आहे थी न, अॼु बि जी हुननि जा 8 जेके थे हू मेंबर क़ौमी असेंबली में पंजाब मां आयल आहिनि, सही या जेको अॼु बि हुननि जो आज़ाद कश्मीर या KPK असेंबली में जेको हुननि जा माण्हू वेठा आहिनि, बलोचिस्तान में हुननि जी हुकूमत आहे, खणी कीअं बि तई आहे, पर हिकिड़ी अहिड़ी वफ़ाक़ी पार्टी आहे जंहिंजो जेको झंडो जिते किथे तव्हांखे नज़र अचे थो ऐं हीअ बि जेको पंहिंजो पाण खे मुकमल तौर ते वफ़ाक़ी जेको पार्टी सम्झनि था, सो आउं सम्झां थो इहा जेका महिनत आहे इहा सुभाणे खेसि कमु बि ईंदी। सही, माजिद साहब अव्हांजी बि हिन ते राय चाहींदासीं। बिलावल साहब जे अंदाज़ सां ज़ाहिर आहे मक़बूल तॻे, पर हिन समूरे अमल खां पोइ जीअं हू उभरी करे साम्हूं आया आहिनि, जंहिं अंदाज़ में मैच्योर तकरीरूं पिया कनि, हैदराबाद जो जलसो जे साम्हूं मौलाना खे राज़ी करणु, क़ौमी असेंबली में हुनजी जॾहिं तकरीर थी त हू जेके आहिनि PTI वारा वकील साहब जेके सदाईं नाराज़ नज़र ईंदा आहिनि, मरवत साहब आया आई थिंक, उन्हनि बि हू उन्हनि जी साराह कंदे माना ॼण त रही न सघिया, उन्हनि चयो त हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी उन्हनि तकरीर कई। त अव्हां कीअं था ॾिसो फ्यूचर जी चवंदा हिकिड़ी जेकॾहिं प्लानिंग थिए पई त इन फ्यूचर उन्हनि जे लाइ उन्हनि जो फ्यूचर काफ़ी ब्राइट थो नज़र अचे, इहे तजिया निगारनि जो ख़्यालु आहे। अव्हां इन समूरे प्रोसेस में कीअं ॾिठो बिलावल खे? ॾिसो चेयरमैन बिलावल जी जेको हींअर ॿ टे महीने जो जेको किरदारु आहे इहो त अनप्रेसिडेंटेड आहे, छो त इन में जंहिं क़िस्म जो हुन पार्लियामेंट थी सघे थो असांखे इख़्तिलाफ़ बि हुजनि कुझु शिकनि सां हुननि सां, पर मां पार्लियामेंट्री एज ए पॉलिटिशियन थो ॾिसां, एज ए डायनामिक पॉलिटिशियन थो ॾिसां त हुनजो किरदारु जेको आहे सो उहो इंतिहाई अहम रहियो आहे ऐं ॾाढो अनप्रेसिडेंट रहियो आहे। हुनजा हवाला जी मुंहिंजे दोस्त तव्हांखे ॾिना, तव्हां ॾिसो त सियासत जो नालो ई पॉसिबिलिटी आहे न, त पॉसिबिलिटी केतिरी आहे शयुनि खे बहितर करण जी ऐं पॉज़िटिव चेंज जी। सो उन ई नज़रिए सां अगरि सियासत जे असुल रूह सां ॾिसूं था त उन में बिलावल भुट्टे वटि न सिर्फ़ु इहा जेका माण्हुनि खे एक्सेप्टेबल जी जेका हिकिड़ी सलाहियत आहे उहा बि आहे, माण्हुनि खे एंगेज करण जी बि सलाहियत आहे, माण्हुनि जे ॿुधण जी बि सलाहियत आहे। हू हर शइ खे जेको आहे सो पंहिंजे ईगो जो मसइलो कोन था ठाहिनि। असेंबली में पंहिंजे जेको अपोज़िशन आहे उन्हनि वटि बि आराम सां हलिया था वञनि, उन्हनि सां ॻाल्हाइनि था, तंहिंजे करे ऐं उन सबब जे करे तव्हां ॾिठो हूंदो त उनखे जेको आहे जेके ॿिया उनजा अपोनेंट आहिनि उहे बि साराइनि था। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां कंदो हलां त तव्हां ॾिठो त जेके बि हींअर तव्हांजा जेके पॉलिटिशियन आहिनि उन्हनि असेंबलियुनि में जेके तकरीर कयूं आहिनि, ॿाहिरि तकरीर करण ॿी ॻाल्हि आहे, पर जेका असेंबली जी तकरीर आहे उन में जेको जुडिशरी जो जेको रिकॉर्ड आहे उहो पाकिस्तान जी जेका हिकिड़ी कंट्रोवर्शियल जुडिशरी आहे या डिक्टेटर जो जेको रोल आहे, शहीद मोहतरमा भुट्टो खे कीअं लाथो वियो ऐं उन तरमीम कीअं कई वई, इहे जेके हुन हवाला ॾिना आहिनि ऐं पूरी तारीख़ खोली आहे, इहा तारीख़ तव्हां ॾिठो त कंहिं पॉलिटिशियन न खोली आहे, कंहिं मेंबर न खोली आहे। इवन जेको नवाज़ शरीफ़ जेको हिकिड़ो शेर बि पढ़ियो त उन ते बि उनखे जेके जवाब मिलिया आहिनि उन्हनि चयो त तव्हां जेको आहे उहो कयूं जेका आहे सा उहा कोर्ट चाहियो था, तव्हांखे ॿियनि कोर्टनि सां उन ते हिकिड़ो मोहम्मद हनीफ़ आर्टिकल बि ॾाढो ज़बरदस्त लिखियो आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हुननि जे तकरीरनि खे तव्हां ॾिसंदो ऐं जेकॾहिं कंपेरिज़न कंदो बिलावल भुट्टो जी तकरीर इंतिहाई डायनामिक, इंतिहाई जेको आहे सो सेंसेबल, इंतिहाई पॉलिटिकल, जंहिंमां लॻे थो त पाकिस्तान में अगरि पॉलिटिक्स ऐं जेकॾहिं हिन डेमोक्रेटिक सिस्टम खे हलणु ॾिनो वियो, पार्लियामेंट्री पॉलिटिक्स खे हलणु ॾिनो वियो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ अॻियां वॾा चांस आहिनि। पर मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो डाउट आहे ऐं मां इहो हमेशह चवंदो रहियो आहियां त जेका मुस्लिम लीग नून आहे उहा किथे बि कंहिं बि वक़्तु जेको आहे सो उहो PP सां धोखो करे सघे थी, बिलावल भुट्टो सां धोखो करे सघे थी। दो के तव्हां हाणे बि ॾिठो त हींअर बि बिलावल भुट्टो या पाकिस्तान पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां इंतिहाई सची, इंतिहाई हुन सां गॾु बीठी आहे, उनजे मुश्किल तरीन हालात में हुननि सां गॾु बीठी आहे। पर इहा उमेद असां नवाज़ शरीफ़ खां ऐं उनजी पार्टी खां नथा करे सघूं, इहो कॾहिं बि उन सां धोखो करे सघंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद साहब ऐं इब्राहिम कुमार साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो।
प्रोग्राम के आखिरी हिस्से में जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी असां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं एज़ ए फॉरेन वज़ीर हिकिड़े यंग परॾेही वज़ीर तौर बि जॾहिं PDM जी हुकूमत में हुआ त उन्हनि पाण खे मञायो ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उन्हनि जी जेके एक्टिविटीज़ हुयूं उहे बि रिकॉर्ड जो हिसो आहिनि। ऐं हाणे त शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर बि न हुजे त पाकिस्तान जो परॾेही वज़ीर हींअर केरु आहे। उहे ज़ाहिर आहे जेके आहिनि अव्हांखे ख़बर हूंदी डिप्टी प्राइम मिनिस्टर बि आहिनि, उहे डिप्टी वज़ीर आज़म बि आहिनि डार साहब, पर उन्हनि जूं एज़ सच जेके एक्टिविटीज़ हुजणु खपनि दुनिया लेवल ते जेके इशूज़ थियनि पिया, ख़ासि तौर ते ख़लीजी मुल्कनि में जेका सूरत हाल आहे, हिते सार्क कॉन्फ्रेंस ज़रूरु थी, उन में भी उन्हनि जी का एक्टिविटी एतिरी नज़र कोन आई। एज़ सच जेकॾहिं कंपेयर कयूं हिकिड़ा न्यूट्रल माण्हू थी करे त उनजी निस्बत जेको बिलावल खे टाइम मिलियो, बिलावल भुट्टो ज़रदारी खे, त उन हिकिड़े यंग परॾेही वज़ीर तौर बि पाण खे तमामु घणो मञायो। ऐं हाणे पब्लिक में वञी जेकॾहिं सर्वे कजे त शायदि माण्हुनि खे ख़बर बि न हुजे त पाकिस्तान जो हींअर परॾेही वज़ीर केरु आहे। बहरहाल घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो तयन वक़्तु ऐं हालतूं कंदियूं आहिनि, सो ईंदड़ वक़्तु छा हूंदो, हालतूं थिया हूंदियूं, उहो त उन्हनि ते डिपेंड करे थो। अॼु जो जेको इहो असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजे पुॼाणी ते बि पहुचे, असांजी इजाज़त अलाह ने के बानी।